अहम ख़बर इस्लामाबाद पुलिस FIA सीनियर सहाफ़ी मोहसिन बेग के गिरफ्तार करे वरितो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद ते TV प्रोग्राम में तनक़ीद करते इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी मोहसिन बेग के घर ते FIA एहलकारन छापो हयो। मज़ामत दौरान फायरिंग पिण थी सहाफ़ी मोहसिन बेग जो पुट पिण ज़ख्मी थी पियो आहे, जॾहिं त एहलकार मोहसिन बेग के तशद जो निशानो बणाए गीलींदा खणी विया। FIA पुलिस जा एंटी टेररिस्ट कमांडोज ऐं लेडीज़ पुलिस के तलब करे मोहसिन बेग के हिरासत में वरतो वियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत मोहसिन बेग थाने जी रोज़नामचे ऐं रजिस्टर केस समेत तलब करे वरितो आहे। मोहसिन बेग जी वकील जो चवणु आहे त केस 12:40 मिंटनि ते दाख़िल कयो वियो। FIA ऐं मार्कला थाने जी पुलिस कूड़ो केस अदालत में ॾिनो आहे। FIA जो चवणु आहे त मोहसिन बेग के वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तारीअ बाद पुलिस सहाफ़ी मोहसिन बेग के दहशतगर्दी टोड़ अदालत में पिण पेश कयो।